अस्सलाम वालेकुम या अली मदद। मुर्शिद लतीफ़ सुर कल्याण में फ़रमाए थो, पाणे जल्ल जलालहू पाणे जाने जमाल, पाणे सूरत पिरीअ जी पाणे हुसन कमाल, पाणे पीर मुरीद थिए पाणे पाण ख़याल, सब सबोई हाल मजाई मालूम थिए। वो पाणी वॾे शान वारो आहे, पाणी सूंहं जो जोहर तत आहे, पाणी पीरीअ जो रूप आहे ऐं पाणी सूंहं आहे, ऐं पाणी मुर्शिद थो बणिजे, पाणी मुरीद थो थिए, पाणी ख़याल आहे जंहिंमां ही समूरो मां डाण पिसार निर्वार थियो आहे। उहो समूरो हाल अंदरि मां ई थो परोड़े सघिजे।